नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तासी तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया 12 ॻोठ जोहान खान लाखो जे रवासी जोड़ो तहफ़ुज़ लाइ अवामी न्यूज़ ऑफिस नौशरो फिरोज़ पहुची वियो आहे। प्रेमी जोड़े शहरियार लाखो पंहिंजी घरवारी परवीन सां गॾु साफ़ अॻियां दाहींदे चयो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कोर्ट में प्यार जो परणो कयो, पर ॻोठ जो वॾेरो अमानला लाखो असांखे कारोकारी करे मारणु चाहे थो ऐं सखर हाई कोर्ट पारां तहफ़ुज़ लाइ मिलियल लेटर बावजूद भरिया पुलिस असां सां का बि तावन न पई करे। जॾहिं त पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾियण बजाए ॻोठ जे वॾेरे सां मिली रोज़ असांजे घरनि मथां केतिरियूं ई पुलिस मोबाइल साण करे चाढ़ाई करे असांजो जीण जंजाल करे छॾियो। जॾहिं त मसामत परवीन जो चवणु आहे त मुंहिंजे रिश्तेदार इहो चई मूंखे घर वठी विया त तुंहिंजी शादी धाम धूम सां कराईंदासीं, जिते मुंहिंजे घर वारनि ऐं वॾेरे अमानला लाखो मूं मथां तशद्दुद करे मुंहिंजा कपिड़ा लीरूं करण बाद मुंहिंजो मुज़फ़र लाखो सां ज़बरदस्ती निकाह मथां निकाह करायो, जिथां मां वज वठी पंहिंजे पहिरीं मुड़ुसु शहरियार लाखो वटि पहुतुसि। मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु रहणु चाहियां थी। हिननि SSP नौशरो फिरोज़ समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे कारोकारी जो धमकियूं ॾींदड़ ॻोठ जे वॾेरे अमानला लाखो समेत मुंहिंजे घर भातियुनि मां तहफ़ुज़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़